छोरी जवान छोकरे शेरपुटा का दरका भी दी जो छाय छादी हौसला मत खारिस मथे ते चाड़ीस अरे मां छायो तो खारिस औ एक गाल का मां दुकान ता थकी टूट जा जा ग्राहक सा मथो नहीं जा औ ता भनड़ बजा वड़ा घर में हां भनड़ ना मचाई छोरे शिकायत के भनड़ तो लगाई वन छोरा वन बगलास तैयार कर फटाफट बोतल खणी हां अच्छा यार घंटा अंदर अच्छा भाऊ ता के रिठो का हरिओम भाऊ हरिओम आ जो अभी ए भाई का भाऊ हां ठीक है मां रात जो रोटी पानी खाई मैदान में चक्कर पे दिनो गजियो परसो जे भाई हाल घर हलू चल अरे भाऊ चक्कर दा जो सुठो दा कयो गाड़ा गिट लगा पे आयो इन भाई के दिस पी खाई कारो थी वियो अरे भाभी वो डॉली किथे है डॉली अरे बेटा घनश्याम अंकल आया थे नमस्ते अंकल। नमस्ते बेटा नमस्ते सुबह वाली कॉलेज वंजना हो ना हाँ अंकल मैं आसी ना या जी सोनल वाली हाँ अंकल मजो आया सर हाँ हाँ डाडो मजो आया सर हाँ ध्यान रखिए पुट बेजे के हरकत बाज छोकरी है ना कॉलेज में जी उन्हें कहा तो पास ही तो रह जो जी अंकल हाँ शाबाश अच्छा डाली तो अंदर लो हां तो एक काम कर कुछ पकड़ो दरे जे आ पापड़ बचा अरे खबर आई चढ़ो टाइम से खाई दे पे सब ठाए रखे हां आज घंचो आवा ढुकड़ी खानो है हां ता बाण ते खरे लाड़ी संता के थाला तो खारी पियो संता अरे मुसागर कंपनी देना आया ढुकड़ी खाना देना भाई अरे न भाई असा ने के घणो परे है भाभी ये कजो इने कंपनी देण लाए मुझे लागणी कोल्ड ड्रिंक खणी अरे भाऊ कोल्ड ड्रिंक पछाला ता पियो बाबा रामदेव सजड़ी तो बताए टॉयलेट क्लीनर तो न पियो बाबू या गा राजा हां तपो मुझे ला लीमो पानी खणी मोकल हां लीमो पानी ठाए थी चाओ अरे कमाल तो कर यार तू लीमो पानी पियंदे मां वही दारू पियंदू यार मजो ही गाने दो चीयर्स करना में यार अरे यार तुझो पूरो साथ दीदा सी चीयर्स करा सी लीमे पानी दाने में चाय अच्छा कंदे ना छे अलग अलग हुंदी ठीक है पर अब घरा अरे छोरा छा के जल्दी कर निकाल क्या केदा मेरा गिलास आ फटाफट खानी जल्दी आ जल्दी ये छत लगाई कट है एक गिलास ही रखे रहने यार संभाल हां लास्ट बैग खाए मुझे लास्ट अरे रोज अगर डैडी आता था रोज हां शाबाश शाबाश वेरी गुड अब पकड़ा वाला खानी तुम्हारा हां जानना अरे छदे अरे ढुकड़ी खाने यार अरे चेरे जो ही यार अरे कमाल तो कर यार अरे यार आप कर तो ढुकड़ी खाने यार हैं ढुकड़ी ए पेगे पे उठाए सुभाणे पियंदो इने उमरा पढ़ाई करण जी ए पेगे ठाणे जी अरे घंटा यार कमाल तो करी ए ठगो तू हला ए ठगो पड़ो तो अरे डह में हुई बदला फेर दियो हां असली लक्षण कांत सफा ठगो ठगो अरे पर ही जमानो पढ़ाई जो वा भाई बिना पढ़ाई जे बाहर हली सकंदो जा यार घंटा मां तो ई तो सोचा तो इनके हां दुकान ते बैरण शुरू किया कुछ धंधो बंदो सीखे अरे असा आगे दुकानदारी फाथा पे इन बाहरन के दुकानदारी में आना है अरे यार असा केड़ो पड़या से यार हां अरे वा गल भी हुयो जमानो बियो यार अरे छाजी की हुई गाल यार पढ़ी लिखी करे छा कंदो वो आई 8-9 हज़ार नौकरी कंदो नौकरी में रखियो छा हां बुआ अंगुर नोट जी थयो कमाइंदो छा हां जी मां कमाइंदो हां ए कमा ए छोरा रखी जो अंदर हां छा डैडी अजु को 50,000 दा लगन अरे वाह शाबाश बेटा डई आपलो खबर तो भाई बैग में घणा पैसा है 50,000 खबर पजी हां शाबाश डैडी एकड़ो मोबाइल नो मॉडल आ डैडी मोबाइल जो नो छोरा गड है तो वट मोबाइल आए तो सही अरे डैडी पुरानो थियो नो मॉडल आ डैडी नो मॉडल N96 गणया इन में थियो तो डैडी इतने में थियो तो 50,000 में जमा करा दे जा अरे चंगो वट जा रैश के जा थैंक यू डैडी तुम छा याद कर दे करोड़पति सेठ परशुराम जो छोकरो थैंक यू डैडी केड़ा सुठा आया था और नींबू पानी खणी च पर तो मुखे तो घर में माहौल समझे को दे यार शादी हे तू केड़ी भाषा तो गलाई बारन सा यार कड़ी तो गला अरे असा वडा तहजीब तमीज़ारी भाषा न गलाइंदासी त बार किथा सिखंदा अरे वडा थींदा आहिनि आईनो जेको बार दिसंदो सोई सिखंदो नंढा बार थींदा आहिनि मुछ जे वार वांगुरु जेॾा फेरीन तेॾा फेरीन फिरनि ऐं ख़बर अथई
अॼु जो जेको ॿार आहे न सुभाणे जो अबो आहे अबो। छोरो खिले थो। अरे मतलब हे छोरो लीमो पाणी मुंहिंजो अबो ठहंदो। हाँ अरे हाणास हिकिड़ो धक त उते सीओ नाके ते वञी किरे। अबो ठहंदो छोरो मुंहिंजो। अरे यार तूं हथनि सां हाणे ॿार खे खारी ऐं मोबाइल पे वठी ॾी 50,000 वारा बाइकूं पे वठी ॾी सॼो ॾींहुं छोरो चकर पियो थो काटे। हिनजी उमिरि घणी आहे? उमिरि घणी उमिरि आहे तुंहिंजी? अरे डैडी only 15 years old 15 years old 15 साल में सरकार त ड्राइविंग लाइसेंस बि कोन ॾींदी आहे यार। घनश्याम मुंहिंजी आरटीओ में जुगाड़ आहे पूरी सभु ठही वेंदो लाइसेंस। हा जुगाड़ सां कर कबाड़ो। अरे भाऊ छा ॿुधाए ओड़े पाड़े वारनि छोरनि खे जो मोटरसाइकिलूं त हे बि भंडण ॿार वठी ॾियो माना मारा कुटी पियो करे घर में पियो छेड़ा करे सो वठी ॾिनीसि मोटरसाइकिल। ऐं सुभाणे भंडण करे त मूंखे हेलीकॉप्टर वठी ॾियो त उहो वठी ॾींदोसि। अरे भाऊ छा ॿुधायो हिन भाई जो वसो पियो त हेलीकॉप्टर छोरे खे वठी ॾेई खारेसि। पुष्पा तू छा हिते बकबक करण बीठी मुंहिंजे मथे ते चढ़ी करे। हाँ मुंहिंजो मथो पई थी खाई तुंहिंजे लाइ हिकिड़ो गिलास घुरायां छा? अरे छोरा वञ मां लाइ हिकिड़ो गिलास खणी फटाफट जल्दी। छोरा वञी कपिड़े अचण तूं भॼी। त हाणे मां सुख सां इहा ढुकड़ी वेही करे पिया हिते। हाँ मां चवंदी मैं न पी त छा न पीअंदे तॾहिं पीअंदे न। समझी थी न समझदार रही न। सासु त चवनि था वञ। अरे तू समझदार के इशारो काफ़ी थींदो आहे खोले करे चवां छा? अरे और तू वहाँ छो बैठो है तकली करे? हाँ अरे अरे यार खाने यार घंटा यार तुम छा तो कमाल करी यार। खाने यार चीयर्स कर यार। चीयर्स। लीमो पाणी। हरिओम हरिओम हरिओम। यार ठंडा मूंखे जो बढ़िया यार घंटा पाण के तो रहे तो यार दुकान ते टेंशन घर में टेंशन ग्राहकनि सां मथो हणूं रात जो अचूं न त ढुकड़ी खपे यार। ढुकड़ी मिलंदी आहे पेट में वेंदी आहे त तबियत हिकदम रस्त थी वेंदी आहे यार मज़ो अची वेंदो आहे। अरे यार घर में छा जो टेंशन छा जी परेशानी। अरे घर में त सुकून जो अहसास थींदो आहे इंसान खे। मां जॾहिं थकिजी टुटिजी घर ईंदो आहियां न मुंहिंजी घरवारी जॾहिं दरवाज़ो खोलींदी आहे ऐं थोरो मुस्कुराईंदी आहे बसि अधु थकु त उते ई भॼी पवंदो आहे। बाक़ी उन खां पोइ चारई भाती गॾिजी मानी खाईंदा आहियूं। मुंहिंजी धीअ को गीत गुनगुनाईंदी आहे ऐं मुंहिंजो पुटु आहे त ॾाढो गंभीर पर जेॾी महिल गिटार ते भेण खे साथ ॾींदो आहे न वाह 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 यार सॼे घर में ताज़गी फैलिजी वेंदी आहे। ताज़गी छा जी परेशानी छा जो टेंशन क़िस्मत वारो ई दो यार क़िस्मत वारो। पर असांजे घर में तो थोड़ी किटकिट लगी पई हूंदी आहे। असांजो सहारो त हीअ दवा आहे यार। थोड़ी दवा वांगुरु खणंदा आहियूं बसि मज़ो अची वेंदो आहे। अरे भाई मूंखे 25 साल थिया आहिनि शादीअ खे यार। ईश्वरी जॾहिं झुकियल पलकुनि सां ऐं झुकियल पलकुनि सां मूंखे जॾहिं निहारींदी आहे न ऐं थोरो मुस्कुराए शर्माईंदी आहे त मूं सां गॾु मुंहिंजी दिलि बि ॻाए वठंदी आहे यार। छा ॻाईंदी अथई यार? हिकु नज़र तो ॾिठा निहारियोसीं हिकु नज़र तो ॾिठा निहारियोसीं जाम हथ में खयल बि हारियोसीं है हिकु नज़र तो ॾिठा निहारियोसीं मस्त अखिड़ियुनि बणायो दीवानो तोता घोरे छॾियोसीं महफ़ानो तोखे दिल में खणी विहारियोसीं हिकु नज़र तो ॾिठा निहारियोसीं जाम हथ में खयल बि हारियोसीं हिकु नज़र तो ॾिठा निहारियोसीं। वाह वाह यार very good वाह, mind blowing वाह। very good मज़ो अची वियो यार। जाम हथ में खणी हारियोसीं हिकु नज़र तोॾे छा निहारियोसीं।
यार घनशा हिते त केरु निहारण वारो ई कान्हे। मां जो आया है अरे थोड़े निहारे करे त सभु नशा ई टुटी पवंदा आहिनि। फोन आवा मोबाइल आवा कंहिंजो। अरे नशा करे वठो मोबाइल ते ॻाल्हाए सघंदे छा? अरे बी तो सही प्रॉपर्टी वाले जो फोन अरे आवा। प्रॉपर्टी से ॻाल्हाए सघंदो? राजू जो फोन आ बी हेलो हाँ केर राजू अरे चलो यार कहिड़ो हाल अथई? हाँ क्या ज़मीन ॾिसणी आहे किथे भौंगरीअ में? अरे बाबा घणे जी आहे? करोड़ों सवा करोड़ जी ज़मीन आहे यार। सेठ बरस राम 500 करोड़ का घट वधो कयो ई कान्हे। तू चई थो करोड़ों सवा करोड़ जी ज़मीन आहे। ठीक है यार तू चाहींदो त तुंहिंजी ॻाल्हि रट आरवी आहे आराम ठीक है। हाँ अची वञ मां सुबुह 10 बजे। हाँ 10 बजे उदो नहीं कान्हे छा मूं वांगुरु ई आहे। अच्छा 11 बजे अचां ठीक आहे 11 बजे ईंदो आहियां यार चिंता न कर यार पंहिंजी कार खणी ईंदो आहियां। अरे हींअर छा थो कयां? अरे राति जो रोटीअ खां पहिरीं जाॻंदो आहियां। तू मुंहुं ई वेठो करे ठीक है। अच्छा हाँ ठीक है मिलो मूंसां गॾु यार मूंसां गॾु घनशो वेठो आहे मारवाड़ वारो। अरे उहो किथे सिखियो आहे यार पीअण उहो ई लीमो पाणी वेठो पीए। चीयर्स करण में मूंखे शर्म पई अचे यार छा कयां। चए चङो मिलूं था हाणे चलो मुंहिंजी ज़ाल वेठी आहे ठीक आहे। हा सुबुह जो अची वेंदुमि आहियां ठीक आहे ओके। यार राजू जो बोलो यार प्रॉपर्टी वालो राजू आहे। अच्छा ये ॿियो त ॾाढी सुठी ज़मीन आहे भौरीअ में। यार घनशा तूं हिकु ॻाल्हि ॿुधाए तूं प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट कान कंदो आहीं यार? अरे यार असांजो इन्वेस्टमेंट ॿिए क़िस्म जो आहे यार। ॿिए क़िस्म जो? हा कहिड़ो? असांजो सॼो इन्वेस्टमेंट आहे परिवार जे पुठियां। परिवार में इन्वेस्टमेंट? हा परिवार में कीअं इन्वेस्टमेंट कबो आहे? अरे भाई परिवार खे वक़्तु ॾियणु ॿारनि सां गॾिजी वेहणु उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु उन्हनि खे सम्झणु ऐं का उनजी वाजिबु घुरा उनखे पूरो करणु ऐं ॿारनि खे पंहिंजे धर्म पंहिंजी संस्कृति पंहिंजी कला भाषा संगीत सभिनी जी ॼाण ॾियणु इहा ई पंहिंजी इन्वेस्टमेंट आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त सॼे परिवार खे प्यार जे धागे सां ॿधी रखणु। छाजो सॼे परिवार खे प्यार जे धागे सां ॿधे यार छो यार ॿार परिवार जा गाबा आहिनि छा गाबा जो भॼी वेंदा आहिनि धागे सां ॿधी रखूं। तुंहिंजी यार ॻाल्हियूं त यार अची वञे यार मुंहिंजी एंटीना ते कैची कान्थी करे भई पीतो मां आहे ऐं पर लॻे थो भेकियूं ॻाल्हियूं तूं कोन थो करे छोरा। अरे यार चला परसा जंहिंजी एंटीना जी ॻाल्हियूं कैच नथी करे न अॻिते हली हुननि खे हथ हणणा पवंदा हथ हणणा हा हथ किथे मथे ते हथ किथे हणणा? अरे मुंहिंजी मुराद इहा आहे त अॻिते हली उन्हनि माण्हुनि खे पछताइणो पवंदो। पछताइणो पवंदो हा यार मां जो पछताईंदुमि यार। हा मां जो पछताईंदुमि भाई अजीब ॻाल्हि आहे यार अलाए कहिड़ी ॻाल्हियूं थो करे यार। अभी हाणे लॻे थो ही वियो हाणे हिनखे रोटी बोटी खाराए पवायोसि किथे रोटी सही था चओ। मां भला सुबुह मॉर्निंग वॉक ते वञिणो आहे ईश्वरीअ सां गॾु। वञी वियो आहे? हल न अरे न यार दुकड़ी घणी आहे मुंहिंजी मञी आहे यार दुकड़ी यार बुरो त कान वञी तूं सम्झी थो त मां नशे में न मां आहियां मां अहिड़ी ॻाल्हि कान्हे तूं मज़ाक ॾाढी सुठी थो करे यार। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तूं जेको गानो थो ॻाए न उहो ॾाढो सुठो थो ॻाए यार। अरे दिलि थी करे यार तोखे मां हिकिड़ी चुमी ॾियां। कहिड़ी ॻाल्हि थो करे यार तूं यार इहो गानो भाभीअ खे ज़रूरु ॿुधाए हाणे उन लाइ त ॻाईंदो आहियां यार। हा ॾाढो सुठो कंदो आहे। पर घनशा असां यार ज़िंदगीअ में ख़ूब ऐश कयो आहे। ॿारनि खे हर शइ वठी ॾिनी आहे जेका शइ घुरी अथनि सभु डिमांड पूरी कईमांसि। हे मुंहिंजो छोकिरो ॾिसी न छोकिरो करे हे हे गॾा छोरो चए मां ॿार कटाईंदुमि
माजो कटा सुअर वांगु बाहर कटायो 50,000 रुपया कर दिया 50,000 रुपया बूझ तो लगे बूझ घूस आओ ये मुझे चोरी ये छोकरी जे मावार करायो माजन कटा आना जेदी त मावारन के कलर करायो माजा मास पैसो बाकी कादे वेंदो आओ ये मुझे जाल सुणी ई आज तो भाई मां गा वटंदम नवा कपड़ा वटंदम सब डिमांड पूरी करना हर पार्टी में नई गाड़ी में वेंदी हर किटी पार्टी में नवा गा पाए वजी करे माइन के देखा दिया खूब ऐस के मां वो परेशानी काने खूब पैसो कमायो और खूब ऐस के अरे यार पंहिंजो त उसूल आहे घटि कमाई वधीक बरकत ऐं वधीक कमाई वधीक हरकत ॾिस यार परसा तो वटि जेका आहे लक्ष्मी आहे ऐं मूं वटि सरस्वती असांजी त यार सॼी पूंजी आहे संस्कारवान परिवार ऐं सुलक्षणा ॿार हेलो हाँ तुम पहुंच रहे हो ना जल्दी पहुंच जाना मुझे बहुत डर लग रहा है क्या ऑटो नीचे खड़ा है अच्छा ठीक है मैं निकल रही हूँ गाड़ी सुठी मम्मी मिली आज रात में जो दरवाजे सुन दिया जैसे घर में दरवाजे में निंटर का नहीं दिया है ना डॉली मुझे कमरे में आया कर अरे अंदर आ जो रोटी सोबत करी सरकार से मुझे अटक के डॉली मुझे कमरे में आया कर और बाहर दरवाजे पे खुले पियो अरे तू घर बंद करे कहां से होती है रात जो अरे अरे कैसे रात के घर से दरवाजा बंद करके निंटर का नहीं दिया तूने नशा कर समझने का खबर हो गया अरे भाई उनकी क्या साड़ी वट भाई हां पता ना का साड़ी तो लगता है पर केड़ी साड़ी ने वेंदी टिकट के सोना के फोन कर ओके फोन बता हां अच्छा याद रखिए 25462312 54631
हेलो हाँ हेलो हेलो आखिर परसों ही है हाँ हाँ मां है अरे सुबह उठने में फोन क्यों नहीं भाई आया तो खैर है हाँ सब खैर है घनश्याम टाइम पे उठा और मारो उठने में फोन तो करे अच्छा प्रॉपर्टी तो सामने वही नहीं करे उठे ये जल्दी अरे ना घनश्याम दास हुआ गाल काने का यार बाकी दरअसल छा मुझे ये पूछना होता है सोनल घर में बैठी है जा सोनल हाँ सोनल पर घर तक कोनी सा रास्ते में आई परसों व्यासी पे कुटिया थे उठे मतो टेकना अच्छा ऐ वरी सोनल मेरिट में आई है ना अरे वाह तो जीव सेवा संस्थान वाला कारण के इनाम दिना ₹100 अरे वादा हो जना हां उन्हें के होते नालो दर्ज कराणो हो तो इनके रसा रास्ते में अच्छा अच्छा अरे तू सोनल जो मैं पूछी अरे न छा थियो आ दरअसल डॉली भैया सुबह जो के साड़ी वट हां मां सोच सोनल वट तक आना या डॉली कहां जी हाँ असां जी डॉली नहीं यार हटे तो कौन आया कौन आई ओ चागला ना ना कुछ ना वो लिखती है सुबह घर मां अरे भाई आए तो खैर हाँ सब खैर है के बी के साड़ी मुझे तो बुझाए थे तू खोले हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल हां हाँ बी के साड़ी वट भाई हुंदी मां बोल पर कोने हाँ मां ठीक है ओके छो साईं छा थियो अरे यार परसों जो फोन हो हाँ वो तो ॿुधा पई पर सुबुह साण ॾाढो परेशान तो लगे और डॉली जो पे पूछे डॉली कोने डॉली टाट आई आशा डॉली हिन वक़्तु असांजे घर छो ईंदी ॾाढो हैरान परेशान हो हलूं से घर अहिड़ी ॻाल्हि आहे त हलणो ई घुरिजे हलो 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 पतो नहीं उठाएगा हा हा सोनल वट वही काने का सोनल काने हाँ पर साड़ी तो खड़ी थस बी के साड़ी मूंखे ख़बर काने कहिड़ी साड़ी वठी वेंदी सॼी छोरी फोन ते ॻाल्हाए थी पई साड़ी सां हाणे मां थोड़ी पुछंदी आहियां कहिड़ी तुंहिंजी साड़ी ते मुंहिंजा फोन नंबर छा आहे कुछ बतायो कान देना कुछ ॿुधाए कान थी कौन आयो हेलो हेलो हाँ हाँ जी तव्हां केरु हां मां श्यामलाल तो करना श्यामलाल मां तव्हांखे सुञातो कान हां श्यामलाल चंदानी श्यामलाल चंदानी ओ अच्छा अच्छा हाँ चयो साईं तो इधर है हाँ 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 समझियो मां हां यार मां स्टेशन का नो कर रहा हूं अच्छा सब सुखता है हां तो इतनी गाल बोल हाँ जी मां बैठी है मां शहर में पुष्पक एक्सप्रेस में हाँ हाँ बॉम्बे वाली गाड़ी हाँ हाँ तो ताई छोकरी के दिखवा मां अच्छा छोकरी डॉली के छोकरे ना कर अने छोकरे की गतिविधि ठीक कोन हुई डॉली छोकरी तो धरा हुई कान डॉली के छोकरे सां गॾु हुन जी गदियूं ठीक कान हुई किथे कहिड़ी गाड़ी में पुष्पक एक्सप्रेस में अरे साईं श्यामलाल जी तव्हां कमाल था कयो अरे तव्हांखे कुझु कंफ्यूजन थियो आहे त मुंहिंजी डॉली जेका आहे न घर ई वेठी आहे हा अरे मां तारे छोकरी के तरफ सुनाया है हा न न तव्हांखे कुझु भ्रम थियो आहे डॉली मूंसां गॾु वेठी आहे मां अख़बार में थो पढ़ां ऐं डॉली घर मुंहिंजे भरिसां ई वेठी आहे हा 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 धन्यवाद तव्हांजो ओके श्यामलाल चंदानी जो फोन हो पुराणो परिचित आहे उहो चए थो त डॉली कंहिं छोकिरे सां गॾु बॉम्बे वारी ट्रेन में वेठी आहे ऐं हिननि जी गतिविधि कुझु ठीकु कान पई लॻे त कमाल थी काॾे वई पेटी पकाने अलमारी में कपड़ा भी कान थस पेटी कान थस कपड़ा कान थस ना अरे क्या है राखी खोल मां तोखे रात जो पैसनि जो बैग ॾिनो न तो किथे रखियो अरे डैडी तादी कमरे में अलमारी में पियो था पावड़ा खाली अलमारी में? कमरे में या पुष्पा हां बैग कान है अलमारी में मतलब पैसनि वारो बैग खणी करे भैया उन जो मतलब कोशिश जो सच सही निकतो कोशिश छा छा कल आती वठ और मुखे जे पितली छु डॉली के वके छोकरे से घुमा बैठो पर माने घोल तो सुनो भैया छे गाले करे उन जी गाल ते विश्वास ही कर गयो अरे मुखे छन बुधाई तो ये गाल अरे तो मुद्दा तो किथे तू तो चने दुकान दा मुझसे कोई गाल ना कर अरे घंटे का डैडी गाल तो बुधाने खबर अरे मुखे केड़ा खबर है कि छोरी ये करे वेती फोन लगा दिस डॉली के फोन लगा दिस मेरी कोशिश के लगा हेलो हेलो कोशी हां 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 नमस्ते कान दे मैं तू 5 मिनट में मुझे घर अरे जल्दी इमरजेंसी है तू तेज मुझे कहते तुमने हां हां जल्दी हां हां जल्दी कादे वई फोन लगा दिस छोरी के फोन लगा दिस ओ ओ यस स्विच ऑफ करे बैठिया मां तो लगा दी सास लगा The Airtel mobile you're calling is currently switched off. Please try again later. अच्छा अच्छा डैडी स्विच ऑफ नहीं स्विच ऑफ करे बैठिया कोशिश ना ये हेलो हेलो
राजू अरे ना यार मुंहिंजी तबियत कुछ ठीक कान्हे अॼु उते ज़मीन अॼु कान ॾिसी सघंदासीं हाँ ना थोड़ो ईअं यार कुछ घबराहट हाँ हफ़्ते खां पोइ वठंदासीं अरे यार तबियत ख़राब है यार मुंहिंजी अरे ज़मीन अरे कारे वेंदी ज़मीन यार तबियत खां वधीक ज़मीन जा हाँ फालतू न ॻाल्हाए पोइ था ॻाल्हाए पाण फालतू ॻाल्हाए में बकवास करी हट अंदर ओके छो छाती में हुआ कोशी छो छाती में हुआ भाऊ तू कल चई पेड़ा मुझे डॉली के तो के छोके हाँ छोकरे के तू सुना हाँ बिल्कुल बघर छड़े करे रहंदा मुझे पैसे में छो छाती में तू ॾिसी जो घर बैठो ना ना घर काने हुआ तो अचे की खबर कोई अरे मैं सुबह मॉर्निंग वक्त वेंदी है ना तो ॾिसई ऑटो में सामान वामान खणी करे पे वनी पर थियो छा ये तो बतायो उन नालो छे उन जो नालो अहमद त छो छाती में हुआ छो छाती में छा डॉली ऐसे बर्बाद करे ना छोकरी कानी पर तो मुझे केतरो समझायो अरे तो मुझे केतरो समझायो कि तुझे डॉली के छोकरे से घूमे थी पर उन्हें विश्वास कानी पर मुझे विश्वास है कि ये बर्बाद करे वाली मैं बेर मां की ना माने लग जा कि मारे के करोड़पति छोकरा मटी दी गोली यार मारन के पानी में गोली कि ना वाली में जो कुछ ॾिसो चिट्ठी विठी लिखी वई आहे छा ॾिसो फोन करे ॾिसो उसका थे मोबाइल बंद करे बैठा अरे तो हाणे मुंहिंजी मर्जी आहे तव्हां ना फटाफट पुलिस के फोन करे छॾियो पुलिस के फोन हाँ न पुलिस के फोन करण सां असांजी बदनामी थी वेंदी शहर में बदनाम थी वेंदी हाँ से ॾिसो फोन तो बजे ॾिसो ॻाल्हि जो न हुजे भेण पकी कितना जो कान रखी बैठो गोलू था ना साईं शामलाल तव्हां ॿुधायो ना साईं उहा डॉली कान हुई उहा को ॿी छोकिरी खे ॾिठो हुई हा हा ना थैंक यू तव्हांजो और शामलाल कुछ कंफ्यूजन हो थैंक यू वेरी मच हेलो जी हाँ मैं मोबाइल से ॻाल्हायां जी जी चओ अरे ना साईं डॉली घर में अची श्यामलाल खे कुछ कंफ्यूजन हो उन गलत फहमी में कुछ ये ॻाल्हि फैलाई हाँ कोशिश कई हेलो जी हाँ हाँ मां ॻाल्हायां पियो फोन ते जी जी हाँ न न डॉली हेलो हाँ ॾिसो साईं श्यामलाल कुछ कंफ्यूजन में इहो गलत ख़बर ॾिनी आहे माण्हू खे हा हा सॼी दुनिया के खबर पइजी वेंदी पइजी पई आहे तव्हां फटाफट पुलिस खे फोन करे छॾियो वधीक सुठो रहंदो इन श्यामलाल सब गड़बड़ कई आहे अलाए सॼे शहर में हुल्ले छॾियो असांजी डॉली भॼी वई आहे असांजी डॉली श्यामलाल जो कारो मुंहुं थी वियो हा उहा ॻाल्हि सही पर हाणे तव्हां कुझु त कयो न छा कयूं असां और ॾिसो हिननि जी हालत ॾिसो त तव्हां तव्हां हिकु कमु कयो तव्हां छोकिरे जे घर में वञी घर जे पासे ॾिसी करे माहौल जो पतो लॻायो त तव्हांजो कहिड़ो मातो हा हा ठीकु आहे इहा ॻाल्हि सही आहे पर तव्हां हिननि जो ख़्यालु रखो मां अचां थी हा 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 मार कर रोड बंद कर सोचने को कुछ समझने ताकि मैं कहना चाहती हूँ मारे को ध्यान दो ता मुझे क्या कर होती डैडी कौन तो बता जो ने छोरी जो तकाने पत्ता पैजी हो हेलो हेलो हां एक मिनट हेलो हाँ अच्छा अरे हाँ हाँ देखिए आप कौन सा न्यूज़ चैनल से बोल रहे हैं जी नहीं देखिए हमें माफ कीजिए अभी हम आपसे बात करने की स्थिति में नहीं है नहीं आधे घंटे बाद भी नहीं और 1 घंटे बाद भी नहीं देखिए आप मुझे अपने हाथ पर छोड़ दीजिए हाँ अरे आप हमारी खबर का कमर्शियल यूज करेंगे और मैं कोई खबर आपको नहीं देना चाहता माफ कीजिए मेहरबानी आपकी थैंक यू ओके अरे हाँ हाँ मीडिया वाला परेशान करने लगा न्यूज़ चैनल वाला वेरी है सब मानू का परेशान कर एक तो मानू उनकी खबर में अरे ताकि मैं कहना चाहती हूँ मारे के सब तो मुझे कह गाल के ध्यान कर लो जवानी बाबा छोकरो बिगड़े बता ताने के शेर फुट जाई अन मते ने चाणी दा पढ़ाई करे तो न तो करे कोचिंग ते वने तो न तो वनी पता ध्यान कर नींदा अरे पुष्पा मा दुकान ते ग्राहक समझो ना दुकान संभाले या मैं घर सा पर घर की जिम्मेदारी तुझी आ
तो के बार समारा ना तू आंधी हुई है आंधी हुई है सजरी बता के चला के बार बिगड़ता था ध्यान न वाले छोरी संजो कारम करयाली भाई अरे सके किथा जो कर रखी भाई चोरी मुके देखा पैदा ही कानती है चोरी न पैदा थे न मुके एड़ा डीड सड़ा पवना चंडरी पैदा पती हुई तो माने की गुट्टो नहीं मारे जिना सा न कम से मुझे ने मुके नहीं तो दिखा रे हां तो गुट्टो नहीं ओडी माने कान मारे इस हियर मुके किते सण जी वने तमारी माने गोली साउडा छडनी वाले छोरी अरे गोली अरे सब चाहती ने छोरी ते कारम करयाली मैंने किथा जो कान रखी भाई अरे मत के मुंह निकल रहा है कान बची आया मुके चोरी बर्बाद करे किथा जो हेलो हाँ हाँ यार प्रॉब्लम हो गई है तुम लोग इकट्ठे हो देखते हैं साला कौन है किसकी हिम्मत इतनी हो रही है बली डाली बली डाली डाली मुझे अरे छातु छई मां से दोबारा तो नहीं हां चई तुम्हारी फजी डाली भाई मारो मुके नो मारो अगर मुके मारण सा डॉली वापस दिए जीवने तो मुके नो मारो अरे डैडी था कदी सोचो था कदी ऐसा का पूछो असा छाता कयू छा न था कयू केना था वन्यू केना न था वन्यू मजासी डैडी मजासी असा जी सोहबत खराब हुई पर ता कदी हुन के रोकण की कोशिश कई न ताके तो रगो पांजो धंधो खपनो हो धंधो मां त चा थो डैडी ताके पाने धंधे ना 200 आइटम जा रेट्स याद हुंदा मुझा सब्जेक्ट्स याद करूंगा मुझा सब्जेक्ट्स याद करूंगा था पाने धंधे में अधा थी व्यावा ताके धंधो खपनो हो पैसो 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 धंधो 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 पुष्पा छोटो छोटो मां धंधे में अंधो थी हो मुखे गाली पैसा याद हो आइटम जा रेट खबर हो तांजी पढ़ाई तांजे बारे में कुछ मां ख्याल कान रखी अरे पुट धंधो मां कैंचला कंदो मां धंधो हां पुष्पा धंधो मां कैंचला कंदो पांचो पाण हां अरे मुखे छा खबर बबगा ब टाइम रोटी एक मकान अरे धंधो कंदो मां पंजे परिवार ला पंजे बारन ला जी उनन के एक खुशी मिले एक शय मिले माता जी एक शय जो ख्याल रखा एक जरूरत जो ख्याल रखा छोरा तो के मोबाइल खपे मां जब हेवट मोबाइल तो के बाइक खपे हेवट बाइक तो के गा खपे हेवट गा तो के साड़ी खपे हेवट साड़ियों अरे एक शय जो ख्याल रखो ता जी एक शय जो बचला छो तो मां धंधे में तो थी अरे ॾाढी वॾी तोहमत अरे मां ॾींहं रात दांद वांगुर दुकान ते वहंदे वहंदे पंहिंजी ज़िंदगी खुटाए छॾी ऐं अॼु तव्हां मुंहिंजे मथां तोहमत हणो पिया हा मां चवंदुमि इहा ॻाल्हि त मर्द जो कमु थींदो आहे पैसा कमाइण ऐं घर जी ज़ाइफ़ा जो कमु हूंदो आहे घर जे ॿार जी देखभाल करण परिवार जी संभाल करण अरे हाँ पुष्पा बात तो खातो पूछा अरे तू पांजी छोकरी के कान संभाल सकी है हां बारन के कान संभाल सकी है अंधी थी हुई है थोड़ा बंद कर बैठी हुई है जो ये छोकरी हनी वही घर चढ़े करे हां बारन के संभालण मां जो भजना मां भी न जदी दो अरे तो के मैं शिकायत कर दी हम तुम्हारे लिए ध्यान ही कान नी दोवे जवंदी मैं छोकरो बिगड़े तो कोचिंग ते न तो वने तू ने ध्यान दे बद पदे में पहली चुका पर तो बुद्धि कितने बुद्धि जे मैं चोरी ने ध्यान दे तनी तू कान बदलो तो के पैसे कमाने में फुर्सत कान भी तो के लगा दो कि मां सेट पर सब करोड़पति जब रहा करोड़पति तो पैसा का पैसा असा कितना लोग चले में यार
दर्द रिस्केरा शाम अंकल आया है असां तो असांखे पंहिंजो कोन सम्झो फोन ते पूरी ॻाल्हि न ॿुधाई पर सॼे शहर मां ख़बर पइजी यार हे सभु छो कीअं यार हे वॾी ॻाल्हि थी वई पुष्पा हाँ, छा पिया ॿुधूं मूंखे सम्झ डॉली असां जो कारो मोकिले हले वई मूंखे किथां जो बि कान छॾे वई मां तोखे चयो न कि मां डॉली खे न करती कॉलेज पढ़ाया जी पंहिंजो भलो बुरो सम्झी सघे पर मां त पंहिंजो भलो बुरो बि कान सम्झी सघी असांखे निंदाण को करे न अहिड़े बुरे हाल में पुष्पा हिकु ॻाल्हि चवां बुरो न मञजाए हाणे भेण बुरो मञण लाइ बचो ई छा आहे उन ॾींहुं जॾहिं तूं घर वठी आई आहीं जॾहिं घड़ी घड़ी हुनजो फोन पियो वॼे न मुंहिंजे मन में त तॾहिं खुटको हो तोखे चयो मां बि पर तूं चयो साहेड़ीअ जो फोन भेण चवंदी न साहेड़ियुनि जो फोन आहे मां हुन ते विश्वास कंदी आहियां बस इन विश्वास ते त मूंखे विश्वासघात करे हली वई पर मूंखे किथां जो कान छॾे वई हाणे मुंहिंजे साम्हूं या डॉली ईंदी न त मां एॾो मारींदीमांसि चंडीअ खे एॾो मारींदीमांसि त जिंदो ई ज़मीन में गाड़े छॾींदीमांसि जिंदो ई ज़मीन में गाड़े छॾी सब्र कर पुष्पा मूंखे किथां जो कान छॾे वई आहे डॉली किथां जो कान छॾे वई आहे वीर चुरक सब ठीक नहीं वेंदो मां किथे मुंह निकाल लाइ कान बची आहियां भेण मूंखे समाज में मुंह कान कढी सघंदमि बस ॾिसूं था किथे वई आहे न्याणी अलाए कहिड़े हालातुनि में वई छो वई केरु वठी वियुसि अलाए को ब्लैकमेल जो किस्सो हो इहो त पतो कबो आंटी मां बि हुनखे सम्झायोमांसि जॾहिं मूंखे कॉलेज में ख़बर पई हुई त मां बि हुनखे घणो सम्झायोमांसि तूं छा पुटु मां हुनखे सम्झायोमांसि हिकिड़े ॾींहुं कॉलेज में हुन मूंखे ॿुधायो हुई छा थी चई त तोखे इहा ॻाल्हि ख़बर हुई हाँ मम्मी मूंखे ख़बर हुई पर मां हुनखे सम्झायोमांसि कि तूं अहिड़ो को बि कमु न कजे जंहिंसां तुंहिंजे परिवार वारनि खे कुझु प्रॉब्लम थिए ऐं मूंखे जॾहिं ख़बर पई त मां हुनखे ॾाढो सम्झायोमांसि तो थी सम्झाईंसि हुनखे अरे घटि में घटि असांखे त ॿुधाई आहे सम्झाइण वारी आई आहे मम्मी हुन मूंखे पंहिंजी कसम ॾिनी हुई हिन करे मां कंहिंखे कुझु कोन ॿुधायो कंहिंखे कुझु कोन ॿुधायो अरे कसम ॾिनो आई हूअ चवे मां खूह में टिपो थी वियां कंहिंखे न ॿुधाइजांइ त टिपो ॾियणु ॾिजांइ घटि में घटि मूंखे त ॿुधाई आहे अरे आंटीअ खे त ॿुधाई आहे त ही ॾींहुं त न ॾिसणो पवे हा न्याणी खे झूठी दड़कारी इन ॾींहुं मुंहिंजो पंहिंजो सिको ई खोटो हूंदो त न्याणी जो कहिड़ो ॾो सॉरी आंटी सॉरी आंटी कहिड़ो ॾो बस मूंखे अवल ख़बर हुजे कि ईअं कुझु थी वेंदो मां तव्हांखे ज़रूरु ॿुधायो आंटी सॉरी आंटी मुंहिंजी छोरी अहिड़ी हूंदी तूं मूंखे कहिड़ो ॾो बस वे पुष्पा वे पानी गिलास ते बिल्कुल कदम न खणो पवंदा ॾाढा सख़्त कदम खणणा पवंदा करिणो पवंदो चिंता न कर तूं बिल्कुलु असांजे छोकिरनि खे नंढण को सम्झनि ईअं नंढण को कीअं सम्झण ॾींदासीं असां सेठ परसराम असां सभु ॼणा गॾु आहियूं पूरो सिंधी समाज ॼणा गॾु आहे हाणे हू पाण खे सम्झनि ॼणा मां चवां थो साईं हिकु कमु थियणु घुरिजे ही जेके न छोकिरियूं या पूत पधी जो आहे न उन ते बंदिश लॻणु घुरिजे अरे जेको असांजे अखियुनि जे साम्हूं न असांजी का छोकिरी टे ॼणा गॾु हली वञे असां सुञाणे न सघंदासीं बिल्कुलु साईं बिल्कुलु जेको असां सिंध में ॾिसी आयासीं पर उहे ई लाटूं उहे ई चुके हिते ॾिसण लाइ असां चूड़ियूं पाए थोरी वेंदासीं बिल्कुलु न वेंदो ईअं ऐं मोबाइल ते बि वीचार करिणो आहे हा ही जेके न असां ॿारनि खे मोबाइल वठी था ॾियूं अरे छाजे लाइ वठी ॾियूं त परेशानीअ में थोरो हुननि खे कमु अचे पर न राति ॾींहं कन ते लॻो पियो आहे ऐं ॿियो तव्हां ध्यानु ॾियो हिन ॻाल्हि ते जेॾी महिल राति जो असां सुम्हूं था हू मोबाइल जी रिंगटोन बंदि था करे छॾी जीअं असांखे घंटी ॿुधणी न अचे उहे चुप चाप चपनि में छा था ॻाल्हाइनि अड़े कंहिंसां था ॻाल्हाइनि असांखे ख़बर पए थी इहा बीमारी त वञे थी वधंदी हिनखे हिते रोकणु ॾाढो ज़रूरी आहे परसराम मां कमिश्नर सां ॻाल्हायो आहे कलेक्टर सां ॻाल्हायो आहे एसपी सां ॻाल्हायो आहे उहे सभु चवनि था त तव्हां सिंधी सभु एको ॾेखारियो त असां ॿुधायूं त असां सभु टारगेट न आहियूं तव्हां सभु एको ॾेखारियो इन ते बंदिश लॻाईंदासीं बिल्कुलु साईं ॿिए बि ॻाल्हियूं घणेई आहिनि असां हाणे जॾहिं सुलक्षणा ॿार वञनि था कॉलेज में असां उनखे बाइक था वठी ॾियूं अड़े गाॾियूं था वठी ॾियूं छाजे लाइ त थोरो अचण वञण जो टाइम बचे पर न सॼो ॾींहुं छोरा छोरियूं पहिरां मटर घसी वञनि हाणे कॾहिं वञी त ॾिसो तव्हां मनवा भांडे किरी कॾहिं वञी त ॾिसो वन विहार छा हाल लॻो पियो आहे साईं हे चङा लेकरियूं
अरे यो नेक दियो कोन रहो हाणे यो दिया लफ्ज दियो हां सही ये विचार सब रखना है ना जो मीटिंग में शाम में 6 बजे मीटिंग रखी सेट पर रम सेट कर सामने तांग सभरी के अचणो है ए बेन के बुधाणो है हलो हलो घड़ा कदम रख दियो एक एक सेट के आजू रे परसा हे छा पे जन मुखी बारन के मोबाइल वठी न दियो बारन के बाइक न वठी दियो अरे मान जे गाल सहमत ना है तो पढ़ेला कड़ेला बारन के पूरे व्यान नाली कमरे में हां ए बारन के दो जणा सा कुछ कोन वरंदो असा वडन के पेंजू गलती गोलणी पांजू शाम जो हल जाए पाण मीटिंग में सब गालियों रखंदासीं शाम जो मीटिंग में हला छा खशा मां दलील खणना मीटिंग में हला अरे मां तो हली करे छा गलाइंदो माण्हू सां नज़रूं कीअं मिलाए सघंदो अरे पंचायत में वेही के सघंदो कच्चा तू चई तो शाम जो मीटिंग में अच अरे ये छोकरी मुझे मुंह कारो करे नंढे हूंदे जे छोकरी के मां गुड़िया 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 करे हंज में खणंदो पंहिंजी पुठिए ते विहारे करे उनखे घोड़े वांगुरु घुमाईंदो नंढी गुड़िया मुंहिंजी वो आज मुझे नक कटाए वही है मां सेठ करोड़पति घनश्याम दास अरे सब माण्हू मूंखे सौ सलाम कंदा हुआ जॾहिं मां रोड ते निकिरंदो और ये छोकरी मुझी सजी इज्जत में मिठे में बैठा है जैसे परशुराम करी एक मकान गाड़े उन्हें परशुराम के न रत जा गोड़ा गड़ाई करे घंटा रत जा गोड़ा गड़ाई छे सब ठीक ही है। आप बताइए वहां के हाल क्या अखबारों में खबर आना बंद हुई? अच्छा, और पुलिस वाले ठीक है? हाँ नहीं नहीं ऐसी कोई बात नहीं। हाँ हाँ अरे फोन बज रहा, उठाओ इतनी देर से। नहीं कुछ नहीं हुआ। हेलो, होटल मैनेजर का फोन है। उसको कल बाद में बात करें। पहले भी 5 बार आ चुका है, पैसों का तकाजा कर रहा है। उसकी ऐसी तैसी तुम रखो फोन। नहीं अबू कुछ खास नहीं, थोड़ी सी टेंशन है, पर आप फिक्र ना कीजिए, मैं सब संभाल लूंगा। चलिए अबू रखता हूँ मैं, कोई है फिर बाद में बात करता हूँ आपसे। ठीक ठीक ओके। कम है। बड़े अजीब आदमी आप, मैं बार-बार फोन करता बंद कर देते। क्या काम था? आपका बिल ड्यू हो गया है। बिल ड्यू हो गया? हाँ जी। 10,000 तो मैंने आपको पहले एडवांस दिए, 20 बाद में दिए। हाँ तो क्या हुआ? फिर 50,000 का बिल है, 20,000 और दीजिए आप। हाँ 50,000? हाँ 50,000। मालूम है कितने दिनों से रह रहे हैं यहाँ पे? होटल का सबसे महंगा रूम है जिसमें आप रह रहे हैं, ऊपर से 3 टाइम का भोजन, पानी, चाय, कोल्ड ड्रिंक, दिन भर तो ये सब चलता रहता है। ये क्या सब फ्री में आता है? ठीक है दे देंगे। दे दे, कब दे देंगे? 2-4 दिनों में दे देंगे। 2-4 दिन नहीं, देखिए मैं होटल का मैनेजर मालिक नहीं हूँ, मुझे ऊपर जवाब देना पड़ता है। ऐसा कीजिए आप शाम तक दे दीजिए। शाम तक? हाँ दे दीजिए शाम तक। ठीक है आप चलिए शाम तक। शाम तक आ जाना चाहिए। हाँ दे देंगे। ध्यान रखिएगा वरना हमें कुछ सख्त कदम उठाना पड़ेगा। हाँ आपसे कहा ना दे देंगे शाम तक। शाम तक दे दीजिएगा। आज चलिए आप। साला कमीना हमें उठाई गिरा समझ रहा है हमें। एक तो मीडिया वालों ने, पुलिस वालों ने अलग परेशान कर रखा है, ऊपर से होटल मैनेजर। मां तो सपने में कौन सोचो कि असांजी शादी से एडो वडो बखेड़ो खड़ो थी वेंदो। ये अपनी भाषा में क्या बड़बड़ा रही हो? कोस रही हूँ। हाँ हाँ मुझे कोस रही हो। तुम्हें क्यों कोसूंगी मैं तो सिर्फ ये कह रही थी कि मैंने सपने में भी नहीं सोचा था कि हमारी शादी से इतना बड़ा बखेड़ा खड़ा हो जाएगा। ये सारा बखेड़ा तेरे घर वालों की वजह से खड़ा हुआ है। आज तेरे घर वालों की वजह से मेरे घर वाले मुसीबत में हैं। न जाने इस वक्त अब्बू के ऊपर क्या बीत रही होगी। मुझे तो अब्बू की फिक्र सता जा रही है। चिंता मत करो अहमद, पिताजी को कुछ नहीं होगा। पिताजी नहीं, अब्बू कहो अब्बू। अरे मैंने पिताजी कहा, तुमने अब्बू कहा, तो इसमें क्या फर्क है? और इस बात पर इतना नाराज होने वाली कौन सी बात है?
और तुम तो मेरे लिए अपना धर्म तक बदलने को तैयार थे। हाँ हाँ, नौबत आने पर मैंने मजहब बदलने की बात कही थी, मेरे घर वालों ने नहीं। उनके लिए मैं कल भी अहमद था, आज भी अहमद हूँ और कल भी अहमद रहूंगा। वैसे तुम्हें तुम्हारे घर वालों ने भले मरा हुआ मान लिया, लेकिन मेरे घर वाले आज भी मेरे साथ हैं और इस मुसीबत के वक्त हमें उनके साथ होना चाहिए। नहीं, उस शहर में मैं वापस नहीं जा सकती। अरे हमारी शादी से इतने हंगामे हो रहे हैं, वहां जाना हमारे लिए संभव है क्या? तो कहाँ जाएंगे, क्या करेंगे, कब तक पड़े रहेंगे इस होटल में? देख भी नहीं होटल मैनेजर वाले को नाक में दम कर रखा है। अहमद, हम कोई नौकरी ढूंढ लेंगे। हाँ, नौकरियां पेड़ों पे टंगी ना, नौकरियां। लाखों लोग बेरोजगार घूम रहे हैं, लाखों लोग। बातें करती हो, वैसे भी इस मुसीबत में मैं अपने घर वालों को अकेला नहीं छोड़ सकता। ये पागलों की तरह क्यों हंस रही हो? पागल हो गई हो इसलिए हंस रही हूँ। कल तक तो तुम कहते थे घर वालों से अलग, दुनिया से दूर, प्यार का जहां बसाएंगे, और आज? हाँ हाँ, चलो चलते हैं किसी जंगल में, पेड़ के नीचे रहते हैं, पत्तियां खाते हैं, बातें करती हो। कल तक जो आसमान से मेरे लिए चांद सितारे लाने की बात करता था, वो आज इस तरीके की बात करता है। कौन साला उल्लू का पट्टा चांद तारे तोड़ के लाया अपनी महबूबा के लिए? बातें तो करते हैं हम जमाने से लड़ने की, जमाने से भिड़ जाने की, लेकिन हकीकत यह है कि मैं तुम्हारे लिए 2 रुपए के चने सड़क पार जाके भी नहीं ला सकता। न जाने कब कोई पुलिस वाला मिल जाए। वैसे भी पुलिस वाले को देख के अच्छों की हवा निकल जाती है। हाँ, कह तो तुम ठीक रहे हो। क्या ऐसा नहीं हो सकता कि हम मामू के यहाँ चल कर रहे? तुम्हें मालूम नहीं मामू क्या पुलिस का पहरा है? पर अब तो 15 दिन हो गए, हो सकता है वहां से पुलिस हटा ली गई हो। लो, मामू का ही फोन है। हाँ। वालेकुम सलाम। अब बड़ी लंबी उम्र मामू, बस अभी आप ही का जिक्र चल रहा था। क्या कहा? अच्छा, पुलिस का पहरा हट गया, चलो शुक्र है। पर मामू अभी कुछ ही दिन तो हुए। ठीक है, जैसा आप बोलो। ठीक है, हम पहुंचते हैं 1 घंटे में। हाँ, 1 घंटे में पहुंच ही जाएंगे। ठीक है, खुदा हाफिज। क्या कहा मामू ने? कुछ नहीं बुलाया। मामू ने बुलाया, ये तो अच्छी बात है। पर जब तुम मामू से बात कर रहे थे, मेरी तरफ अजीब निगाहों से क्यों देख रहे थे? छोड़ो इस बात को। बताओ ना अहमद, क्या बात है? अब तुम्हें क्या बताऊं? तुम्हारे साथ यहाँ आने से पहले मामू अपनी लड़की से मेरा निकाह करवाना चाहते थे और इसी वजह से उन्होंने घर बुलाया। क्या? लेकिन अब तो तुम्हारी शादी हो चुकी है ना? तो क्या हुआ? मेरे रहते तुम दूसरी शादी करोगे? हाँ हाँ, दूसरी क्या, तीसरी चौथी शादी करूंगा, और ज्यादा जबान लड़ाई तो 3 बार तलाक बोल दूंगा, कहीं की नहीं रहोगी। ऐसे भी तुम्हारे वापस आने के सारे रास्ते बंद हो चुके हैं। ये लो। ये क्या है? खुद ही देख लो। लेकिन इसका मैं क्या करूं? पहनो। तुम्हें मालूम नहीं हो मामू पर्दे के मामले में बड़े सख्त हैं? होंगे, पर मैं नहीं पहनूंगी। पहनती हो नहीं तो धुएं को हरामजादा, अगर होटल मैनेजर हुआ तो मां कसम इसका गला घोट दूंगा। आप फिर आ गए? आपने शाम का वादा किया था। शाम अभी हुई नहीं है। शाम होने में टाइम कितना है बाकी? कहा ना शाम को दे देंगे। देखिए, आपने शाम तक नहीं दिया तो हम पुलिस को बुला लेंगे। पुलिस को बीच में हाँ बुला जी। रहे हो? चलिए, हो गया काम। हो गया? हाँ हो गया। आ जाइए जल्दी से। हाँ चलिए, मैं आ रहा हूँ। लोग सही बोलते हैं, शराफत का जमाना नहीं। अभी पुलिस का रूप दिखाया, आ गया हम ये होश पे। आ जाइए काउंटर पे। चलिए काउंटर में, बस जल्दी आ रहा हूँ आइए। 2 मिनट में। हो गया? कहाँ से हो गया? मामू के यहाँ से पैसे लाओगे? नहीं, तुम दोगी। मैं कहाँ से पैसे दूंगी? मैं तो अपने घर से जो पैसे लाई थी वो सब तुम्हें दे चुकी। हाँ, करोड़ों रुपए लेके आई थी ना अपने बाप के यहाँ से। कुल 50,000 लेके आई थी। टैक्सी में घूमना, खाना खाना सब तेरे ऊपर खर्चा किया है। ला ये हार मुझे दे। हार? नहीं, ये हार मैं नहीं दूंगी। कहा ना ये हार मुझे दे। अहमद, ये तुम बहुत गलत कर रहे हो। गलत कर रहा हूँ? गलत कर रहा हूँ तो क्या करूँ? कहाँ जाऊँ? क्या खुद को बेच दूँ या तुम्हें बेच दूँ? हाँ हाँ, बेच दो मुझे, बेच दो। अगर तुम्हें इसी में तसल्ली होती तो बेच दो मुझे। साली हरामजादी, जबान लड़ाती। बाबत आई तो तुझे भी बेच दूंगा। ये किस भाषा में बात कर रहे हो अहमद? तुमने मुझसे प्यार किया, तुम मुझे धोखा नहीं दे सकते।
तू धोखे की बात कर रही? तू जिसने अपने सगे घर वालों को धोखा दिया, उसे मैंने धोखा दिया तो क्या गलत किया? सुभान अल्लाह। पसंद है? लाओ पैसा निकालो। ये ले इसकी कीमत। अरे ये तो अरब शेखों के हरम में रहेगी, हरम में। इसको तो मैं दुबई ले जाऊंगा। अहमद, ये सब क्या है? तुमने कहा था ना बेच दे। बेच रहा हूं तुझे किस्तों में। आजा। ट्रॉली दीजिए, फोन भी खाना है ना। पुष्पा, तो बि त हेॾनि ॾींहंनि खां पाण खे ॼण घर में कैद करे छॾियो आहे। ईअं कीअं थींदो? थोड़ी हिम्मत रख पुष्पा, हिम्मत रख। अरे प्रसाद, 15 ॾींहं थिया यार तूं घर में पूरो वेठो आहीं। तुंहिंजो दुकान बंदि पियो आहे, सॼो कारोबार चौपट थी रहियो आहे। आख़िर केसि ताईं हलंदो यार? ख़बर कान्हे यार मूंखे, ख़बर कान्हे केसि ताईं हलंदो। मां निकिरी कान थो सघां। त छा सोचो थी आख़िर? मां सोचां थो त हा मां दुकान मकान विकिणी करे हे शहर ई छॾे छॾियां। अरे 50 साल खां वठी हिन शहर में पिया रहूं यार। हेतिरी पंहिंजी सुञाणप, हेतिरी रेट वेट, उहो सभु छॾे केॾां वेंदे तूं? कहिड़े शहर में? अरे खॾे में वही सुञाणप यार। सुञाणप खे चटींदासीं न। कहिड़े बि शहर में हली वेंदुमि जिते मूंखे केरु माण्हू सुञाणे न सघे, केरु माण्हू सुञाणे न सघे मूंखे। ऐं हा पुष्पा, ख़बरदार हुते तो कंहिंखे ॿुधायो आहे त तुंहिंजी का डॉली नाले जी धीउ हुई। मरी वई आहे डॉली असांजी, मरी। छा करे छॾियो डॉली? असां माइटनि खे किथां जो कान रखियो, कंहिंखे बोझ खणण लाइक़ न बचाओ पुट। 15 ॾींहनि में तो असांजी हालो वाल बि कान पुछी असांजी कहिड़ी हालत हूंदी। हा पुट, तोखे मां जी यादि बि कान आहे। तूं पंहिंजो कहिड़ो हाल करे छॾियो अथई पुट? हा, तूं पंहिंजो कहिड़ो हाल करे छॾियो अथई? मां ॾाढी मुसीबत में आहियां। हला पुट, खबरदार, खबरदार जो हिन चाउंठ जे अंदरि तो कदम रखियो डॉली। मूंखां बुरो ॿियो केरु कान थींदे। ॿाहिरि थी निकिरी वञ। मरी वई तूं मुंहिंजो लाइ। गलती थी वई तोखे माफ़ करे छॾियां। अरे ग़लती इंसान कंदो आहे ऐं माफ़ भॻवान कंदो आहे। भॻवान ऐं मां भॻवान खां पंहिंजी ग़लती मैंने थी, हाणे माफ़ करे छॾियोसि न। तूं चई थी माफ़ करे छॾियोसि? हा भाउ, माफ़ करे छॾियोसि न। न्याणी घर आई आहे, अलाए कहिड़नि हालातुनि मां गुज़री करे आई आहे। ऐं हूअं बि चवंदा आहिनि न त सुबुह जो भुलियल जे शाम जो घर अचे त हुनखे भुलियल न चइबो आहे। खणी माफ़ कयोसि। यार आख़िर तो पंहिंजो खून आहे, पंहिंजो ॿार आहे। अरे हुनजी सॼी ज़िंदगी पई आहे जीअण जे लाइ। जे पाण हुन ते हथ न रखंदासीं त केॾां वेंदी? मूंखे वधीक ज़ोर न भरियो। अरे पहिरीं इहा ॻाल्हि कान सोचई न। मुंहिंजी इज़त वई उहा कान सोचई न। मुंहिंजो मान सम्मान, मुंहिंजी इज़त वापसि ईंदी न।
हिन जी ग़लती माफ़ीअ जे लाइ कान्हे का माने कान्हे का बस ये न चो माता ने हथ नहीं उड़ाओ माता के पैर थी पाऊं उसके कबूल कर अपनी न्याणी के पुष्पा पुष्पा छॾ मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे ऐं तोखे जे चूंडणो आहे न त असां ॿिन्ही मां हिकिड़ो माण्हू चूंड या तूं मूंखे चूंड या पंहिंजी डालीअ खे चूंड मां हिनखे माफ़ कान करे सघंदुमि बस मरी वई डाली मुंहिंजे लाइ पापा बिल्कुल सही था चवनि मुंहिंजो ॾोह माफ़ीअ जे लाइक़ु कोन्हे केतिरो सुठो घरु हुयो मुंहिंजो मां पंहिंजी ज़िंदगी त बर्बाद कई पंहिंजो घरु बर्बाद करे छॾियो समाज जो नालो ख़राबु कयो हाणे मूं वटि को बि रस्तो कोन्हे पंहिंजी जान ॾियण जे लाइ वरी पोइ मां इहो चवंदमि कि मुंहिंजी बर्बादी ॾिसी का बि छोकिरी ने रस्ते ते न हले ऐं सबक वठे ऐं थी सघे त मूंखे माफ़ करे छॾिजो लगे तो तुझा माइट पैदा वञनी क्या ज़मीन ॾिसणी आहे किथे भौरी में पर बे पाड़े जे वो अब सड़ी मुइया सब भाई पांजे बागे समझ मुझे बागे हाँ कहो आई लव यू मेरी जान और हाँ रात को उसी समय फोन करिएगा गणपति ने गणपति पर यार परमिशन वठाना पेरो जरूरी है अपने पापा में तो मैं पिंक पहन के आ जाऊंगी ओके तो बंके वाले में क्या प्लान है तुम्हारा हाँ यार चलो वैसे भी कल ही हां जी अजीब माइया हाँ दिन नहीं देखिए मैं होटल का मैनेजर मालिक काय करे के चल माता हो कोई पाया है ए मुंजी क्लास में था हर भी छोकरी में मोबाइल भी आहे